गमे शबीर में रोने से बका मिलती है, गमे शबीर में रोने से बका मिलती है, दरे अब्बास पे जाने से वफा मिलती है। गमे शबीर में रोने से बका मिलती है, दरे अब्बास पे जाने से वफा मिलती है। चले आए जो हुर की तरह शर्मिंदा होकर, ऐसे इंसान को ज़हरा की दुआ मिलती है। यो जाकिर हुसैन जो मशहूर सैयद तौकीर रज़ा शाह साहब हनुमान जी धामो बैनुल अक़वामी खतीब विलायत वकील आले मोहम्मद गुलाम बाकर बहराज मजलिस अज़ा की खिताब फरमाइए। तुझे नमाज में अली नहीं मिलता, मुझे अली में ही सारी नमाज मिलती है। नारे विलायत, नारे हैदरी। थोड़ो वे जा चुका, थोड़ो वे जा तमाम थोड़ो वधिए चो, मेहरबानी कयो। बिला फसल मौला के मञण वारा आयो, थोड़ो थोड़ो फासलो खत्म कयो, करीब अचो। सलवात बुलंद आवाज से वाजिब समझी। पांजे पांजे इबादत जी कबूलियत वास्ते भी बुलंद आवाज से सलवात पढ़ो। जेके मोमिन बीमार आहिनि उनजी सेहतिया भी वास्ते बुलंद आवाज से सलवात पढ़ो। इल्तमास दुआ या परवरदिगार आलमीन बेहक़ मखदूमाए आलमियान पाक हसन हुसैन जे पाक अम्मा जे इज्जत अज़मत जो वास्तो थी मुंहिंजा मौला ज़िक्र पाक नंगर न्याज आज़ादारी पंहिंजे मुक़द्दस बारगाह में कबूल फरमा। बानियान जे रिज़्क़ रोज़ी में इज्जत व माल में मज़ीद बरकत अता फरमा। मुंहिंजा मौला जे शहीद जे बुलंद दर्जात वास्ते ज़िक्र पाक मुनक़्क़द कयो विया उनजा दर्जात मज़ीद बुलंद फरमा। मुंहिंजा मौला उन नौजवान के साया मोहम्मद वाले मोहम्मद में बुलंद मक़ाम अता फरमा। मुंहिंजा मौला बानियान जा जुमले मोमिनीन जा जेके बि मरहुमीन दुनिया ता मुंतकिल थी चुका आहिनि, मुंहिंजा मौला उन्हनि जा दर्जात बुलंद फरमा। जेके बि हाज़रीन मजलिस तशरीफ़ फरमा आहिनि, मुंहिंजा मौला इन जूं दिली नेक हाजतूं इन ज़िक्र हुसैन जे सदके पूरियूं फरमा। मुंहिंजा मौला जिन मोमिनीन जूं दुआऊं ज़िम्मे आहिनि जूं दुआऊं पंहिंजे मुक़द्दस बारगाह में कबूल फरमा। बिलख़ुसूस ज़वार बशीर हुसैन कंदर साहब के सेहत व कामिला उम्र दराज अता फरमा। ज़वार मुगल हुसैन, ज़वार इम्तियाज़, ज़वार जावेद हुसैन के सेहत व सलामती उम्र दराज अता फरमा। साईं बाबा रसूल बख्शा के सेहत व कामिला उम्र दराज अता फरमा। सभई आमीन। जो मुंहिंजा मौला कायनात में जाथे जाथे अलीयुन वलीउल्लाह पढ़ण वारा वसन था, उन्हनि खे कंहिंजो मोहताज न बना जा। मुंहिंजा मौला विलायत अली जे मुनकरन के निश्तो नाबूद फरमा। आज़ादारी जे दुश्मनन के निश्तो नाबूद फरमा। मुंहिंजा मौला वक्त जे इमाम जे ज़हूर में ताजील अता फरमा। असां गुनाहगारन के इमाम जी ज़ियारत नसीब फरमा। मुंहिंजा मौला जेतिरा आज़ादार वेठा आहिनि तेसी ताईं मौत न अचे, जेसी ताईं करबला जी ज़ियारत नसीब न थिए। मुंहिंजा मौला असांजी सभई दुआऊं पंहिंजे बारगाह में कबूल फरमा। रब्बना तक़ब्बल दुआ इन्नका अंत समीउल अलीम। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। सलवात बुलंद आवाज से पढ़ो। वाहिद इबादत आहे सलवात इबादतुन में जेका मखलूक खां पहिरियां खालिक ते वाजिब आ। इन करे सलवात पढ़ण में कंजूसी न कंदा कयो, बुलंद आवाज सां सलवात पढ़ो। अल्लाहुम्मा औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलाम अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन खातमुन नबीन शफीए ज़ुनूबना तबीबे क़ुलूबना मौलाना अबुल क़ासिम मुहम्मद। वस्सलातु वस्सलाम अला व वसीयही व वज़ीरही व अख़ीयही व वारिसे इल्मही वारिसे मस्जिद व मिंबर फातिहे खैबर व खंदक अबुल हसनैन अली इब्ने अबी तालिब। बुलंद सलवात।
वस्सलातु वस्सलाम अल्ला सय्यदतुल जलीलतुल मखदूमतुल मुत्तखिरा आलिमाए गैरे मुअल्लिमा सिद्दीकतुल कुबरा सय्यदतुल निसाइल आलमीन। अखियूं बंद करे साइण जे ज़ात ते बुलंद सलवात। व अहल बैत तय्यबीन व ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन व अला लानतुल्लाहि अला आदाइहिम व अजमईन इल्ला क़याम यौमिद्दीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी क़ुरानिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व तस्मू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफ़र्रक़ू। अज़ीज़ान मोहतरम सामीन गिरामी क़दर वाजिबुल एहतराम शिया ने हैदर करार तवज्जो नात के कुरान जो जिक्र शुरू कयो। जेके आसे पासे वेठा आयो सामो वेंदो तो को मसलो तो ना है ना। मेंबर जो अगे बिल्कुल फ्रंट खाली पया खती पढ़ंदो फ्रंट जे हिसाब सां। कुरान मजीद मां मुहक्कम हकीम मां उन कलाम मां जंहिंमें ज़र्रे बराबर शक ना है। सूरा आल इमरान जी नंढड़ी आयत मजीदा तिलावत कई आ। बिल्कुल ज़हनन के तैयार कयो। मुखे जल्दी बाए वणो आ बी हंद मौला जो जिक्र करणो आ मगर मां तमा के विलाय अली जो मेराज कराए पोई विंदो में तो गाल कुरान मजीद का शुरू आ। सूरा आल इमरान जी आयत आ। अल्लाह इरशाद फरमाए रहो आ व तस्मू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू। खुदा चई रहो आ मुझे रस्सी के मजबूती से पकड़ियो। बिस्मिल्लाह से ज़्यादा तवज्जो है बाबा पोयन जी। व तस्मू बिहब्लिल्लाहि जमीअन वला तफर्रकू। खुदा फरमाए रहा मुझे रस्सी के मजबूती से पकड़ियो ऐ फिरकन में न विरहाइजो। बाबा हथ खोले वे हथ खोले वे जगह हथ कड़ी होनी हथ खोले वे। खुदा फरमाए रहा सूरा आल इमरान जी आयत आ। कुरान मजीद की आयत न हुजे मां मुजरम तर्जुमो गलत हुजे मां मुजरम हर्फ गलत हुजे मां मुजरम। देखो कुरान जी न वने वो पान जाने। सलामत आबाद रहो मौला सलामत रखे। बाबा थोड़ो सेट कर स्पीकर के। खुदा फरमाए रहा मुझे रस्सी के मजबूती से पकड़ियो फिरकन में न विरहाइजो। साईं बाबा रसूल बख्शा अल्लाह फिरकन का मना कयो बा। दुनिया चे थी बाबा कुरान जे रस्ते ते हलो जेको कुरान चे कुरान जो चमण वठो। मां ट्रे हतर फिरकन जे मौलविन सा मुखातिब थी चई रहा हिन आयत के समझायो। अल्लाह चदो मुझे रस्सी के मजबूती से पकड़ियो फिरकन में न विरहाइजो। हाने वा रस्सी देखारियो जेका अल्लाह जे तरफों लटके। अल्लाह सलामत आबाद रहो ताईद कंदा अचजो। इन गोठारन का रस्सी ॾिठी आ कंडियारे वारन महबदरे वारन सऊदी अरब वारन। अल्लाह जो चए तो रस्सी के मजबूती से पकड़ियो। कुछ बंदा इं वेठा आहिनि टीवी था ॾिसनि थोरो चुरो पुरो ॻाल्हायो तो खबर पए ज़िंदा आहियो। तवज्जो आहे अलाए न का रस्सी ॾिठी अथव तो छा माज़ल्ला कुरान में अल्लाह अबस गुफ्तगू करे रहियो आहे। जेको अजाई गुफ्तगू करे उनके अल्लाह चइबो ही ना है। या अज का बाद पांजे अकीदे जी दीवार दुरुस्त कर या पांजे अब्बे के तलाश कर काथे को नस्ल जो मसलो तो ना है। कुरान जी खबर या मोहम्मद मुस्तफा का पवंदी या औलाद मुस्तफा का पवंदी। तुझे हर इमाम का जे बंदे पूछो मौला अल्लाह जी रस्सी केड़ी आ जी के पकड़ने जो हुक्म आ। तुझे हर इमाम से अली जी विलायत अल्लाह जी रस्सी आ। भाई भाई तो बुलंद बोलो बोलो सखी सरदार जिंदाबाद अली जा शिया। बाबा थोड़ा माइक के खोल। जिंदाबाद मुझे मौला जा शिया। वह रसिया अली जी विलायत। अल्लाह चई रहियो आहे अली जे विलायत के मजबूती से पकड़ियो।
जेतरा वेठा है शिया वेठा है सुन्नी वेठा है जेतरा वेठा है मजहब न मटायो सोच मटायो एल सुन्नत जे तफसीरन में न देखारा है न दरवाजे ता गुलाम बाकर पिन्यो ही ना है मिंबर जे इज्जत जो कसम खंदो जमा तुझे हर इमाम फरमायो इन रस्सी मा मुराद अली जी विलायत था जाग जो हलाल सादो रस्सी मा मुराद अली जी विलायत अल्लाह चे तो अली जे सलामत आबाद सही जियो मानुन जो ठहला तदे बीयो इंसान जो बनाया अल्लाह काथे में धोखो नहीं तो सके यो ही तो समझाई ना आता हूं तो इंसान जो बनाया इमाम भी धोखो नहीं तो सके शाबाश शाबाश जी हाथ है नो खड़े बे जागे मिन्नत ही ना है जी के अल्लाह बनाई दो वो बेब हुंदो जी के इंसान बनाई दो न जो एब किथे न किथे जाहिर थी दो किथे न किथे धोखो दी दो साम समझायूं था अल्लाह जे बनायल इमाम जे पोयो लगो बंदन जे बनायल इमाम जे पोयो लगंदो काथे न काथे जलील खड़ो पड़ो सलामत आबाद रहो जवानन का मौला सलामत रखे अली जी विलायत के पकड़ियो फिरकन में न विराज अल्लाह मनो करेवा फिरकन का तो मुसलमान तू केड़े फिरके जो बाबा गाला है कंध का जुबान बेहतर आ हिते तो मुसलमान फिरकन में विराज जी वया रमजान मुबारक आ जेड़ी टेलीविजन जो चैनल खोलियो फलाने फिरके जो है टाइम फलाने जो है टाइम ये आया ना मैं गलत हो चवा 73 फिरकन में विराह जी वया नबी जे दौर में हिकड़ो भी फिरको न हो बासल मतवज्जा जे के नौजवान बैठा है न कदो अल्लाह ही मनो करे छड़ियो तो फिरकन में न विराह जो बस मुझे रस्सी के मजबूती से पकड़ियो रस्सी या अली जी विलायत मिंबर जे इज्जत जो कसम खड़ी दो चवा फिरको चेबो न के आ जको अली जे विलायत फ्री बने शाबाश शाबाश मौला ताजे हथन के किन मोहताज न बनाए नबी जे दौर में के एक फिरके जो वजूद देखा जो स्पीकर दे आप बीठो आया मेंबर दे बीठो जिथे जिथे आवाज तो वजे दुनिया में जेतरा फिरका सबनी के चैलेंज आ को एक फिरको मुस्तफा जे दौर में पांजो वजूद देखारे मा मजहब छड्या पी छडण सोलोवा अली छडण दुखियो आ शाबाश शाबाश मौला आबाद रखे दवा के को एक खुद पांजो वजूद देखारे तासा जे फिरके जो वजूद मुस्तफा जे दौर में मिंबर जे इज्जत जो कसम मिंबर जे बुलंदी ता दावा कर रहे हैं एक फिरको पांजो वजूद मुझे मुस्तफा जे दौर में साबित न थो करे सके जेतरा भी फिरकान मा नाला भी खणी तो सका सबई फिरका पांजो वजूद साबित कर मा मजहब छडे जा मगर सैयदजादा एकड़ो भी फिरको मुस्तफा जे दौर में सवार जावे तो पांजो वजूद साबित न थो करे सके या साबित कर या हलिया काबतुल्लाह जे छत ताई गुलाम बाकर सामने मुस्तफा के दौर में अली बहुयो अली जा शिया बहुया सलामत आबाद रहो मौला तवज्जो हथन के सलामत रखे इन का बड़ी का दावा थी न थी सके तवज्जो है बाबा मुझे मुस्तफा के दौर में अली बहुयो अली जा शिया हुआ न साबित कया अहले सुन्नत किताबन में न देखाया ज़बान न कटाया मुझे नुत्फे में शक्का सैयदुल अंबिया जी हदीस न हो जे कंजुल अमाल का वठी मसनद इमाम अहमद बिन हंबल ताई मसनद इमाम अहमद बिन हंबल का वठी सिवाय के मुहर्रका ताई सिवाय के मुहर्रका का वठी जनाबिल मवद्दत ताई गुलाम बाकर जी जिम्मेदारी सैयदुल अंबिया अली जो चेहरो चुमी फरमाया या अली अंतु कवशियतु का हुमुल फाइजून हाय 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 या अली तू वही तो जा शिया सैयदजादा ताईद वठी रहे हैं तवा का हदीस जा लफ्ज न हो जन्मा मुजरिम लफ्ज आए या अली अंतुक वशियतुक हुमुल फाइजून या अली तू आई तुझा शिया कामयाब आहिन जाग जो हलाल जादो जिगर जो खून थींदो मिंबर जे इज्जत जो कसम वरी पढ़ी रहे वरी लफ्ज याद कयो या अली अंतुक वशियतुक हुमुल फाइजून तू आई तुझा शिया कामयाब मुस्तफा अली जे शियन के बिशारत दिनी आ मुल्ले जे शियन के न हाय 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 सलामत आबाद
जी वायदो अली जे शियन सा मौलवी जे शियन दा वायदो ही कोने नबी चयो जे फलाणे मुल्ले जा शिया कामयाब राजा साहब नबी चयो जे फलाणे मुल्क जा शिया कामयाब फलाणी एजेंसी जा शिया कामयाब जागो न की का ठुजंदो है न ठुजण जो आदि है खाई दोली जो गाइंदो बली जो हां बंदन जी खुशामद कई काने करण जो इरादो भी कोने मुजो रिज़्क शाह नजब माइंदो वा मुखे पांजे मौला ते कामिल यकीन आ मुझे मुस्तफा अली जे शियन के जमानत दिली मौलविन जे शियन के जमानत न दिनई के मुल्क जे शियन के जमानत न दिनई के एजेंसी जे शिया के जमानत न दिनई जमानत मिलला अली जे शियन के हाने खबर किए पे जेतरा मुल्क आहन हिन वक्त खिताए अर्ज ते हर मुल्क में शिया सदायण वाला मौजूद आहन हो भी शिया सदाय रहन हो भी पाण के शिया दा सदायण हो भी पाण के शिया दा सदायण हो भी पाण के शिया दा सदायण हाने खबर किए पे त बिशारत वाला शिया केहड़ा परेशान न थियो किताब जो नालो वा हक़ुल यकीन अल्लामा बाकिर मजलिसी दी लिखल किताब उन में तुझे पंजे मौला निशानी दसी तुझो इमाम जे तो जडे असांजा शिया कब्रुन का बाहर निकरंदा नूरानी सवारन ते सवार थींदा उनन सवारन के वागुन में वठी मैदान महशर में हिकड़ो कलमो चवंदा इंदा मौला कलमो केहड़ो इमाम जे तो बस चवंदा इंदा अली वली अल्लाह अली हक अली हक जियो जियो हैदरी सलामत आबाद रहो मेराज थियो बाकी दीवारन जो सर मते गणो जुमलो मुकम्मल कया सैयदा छा चवंदा आइंदा इमाम मोहम्मद नूरानी सवारन ते सवार थींदा बागू हथ में हुंदियूं ऐं अली जा शिया मैदान महशर में टहलंदा आइंदा आला किस्म जी खुशबू इंदी अली जे शियन मा आई हर शिया जे ज़बान ते हिकड़ो कलमो हुंदो अशहदु अन्ना अलीयुन वलीउल्लाह अशहदु अन्ना अलीयुन वली मुखे खबर कोने सोच जो मरीज काथे बैठो आ मुकद्दर जो सिकंदर काथे बैठो आ केर अली जी विलायत बुधी बागो बहार थी विंदो के जे बागे बहार में गुलशन में बाह लगी विंदी मिंबर जे इज्जत जो को इमाम जे तो अली जा शिया मैदान में शर्मिंदा अली वलीउल्लाह पढ़ता तब जे हरामी के हिते मौत जे उते की पढ़ता अल्लाह अकबर भाई अच्छा बुलंद बोलो बोलो सखी सरदार जिके हिते मौत जीवन अली वलीउल्लाह ते दुआ जो तालिब है बुजुर्ग दुआ जो एक एक बथी नोवा डेढ़ न तवज्जो लाइन दौरे जदीद हाय हाय बेखे चवण का पीरा पांच गिरेबान इंसान पाण दिसे बिस्मिल्लाह मुझे मोहतरम भा तवज्जो है मुने लिहाज दुनिया चला सही मुसलमान जो चार आजानू मट हिकड़ी मट हथ बोलो तो हैदरी सलामत आबाद रहो उम्मीद है हाने साथ न छड़ी दो मौला तवा के सलामत आबाद रखे हाने साथ छड़ी दो वाली अलिया इमाम ज़माना वा इबादतन जो महीनो वा आई हे वडो बरकत वारो महीनो रमजान अल मुबारक जो महीनो सजो साल जो मस्जिद लड़े न उन दे हथ में तस्बीह या न महीने की इज्जत जो एतरी आ 11 महीना जो मस्जिद जो मुंह न दिसे इन महीने वो मस्जिद में बाहर इन नजर तो अचे इन कर जो इन महीने मस्जिद जो पंध खाली ना है तो जाए लाइन सवाब का खाली ना है बेओ कुछ न संतव जाए लाइन मस्जिद वनो हाय हाय इबादत जो महीनो बल्कि लफ्ज मटे जो नौजवान बैठा इन महीने में पेके जनवरी इबादत था 11 महीनन जी इबादत वखरी इन महीने जी इबादत
वखरी खुदा जे तरफों पैकेज लगल है। 11 महीननि में सॼो क़ुरान मजीद तिलावत कयो हिक पासे, रमज़ान मुबारक में हिकड़ी आयत पढ़ो हिक पासे। शाबाश जगह तो खणी सको। मां मेराज करण तो चाहता कि अली जो फजाइल जो सजे रमजान मुबारक में हिकड़ी आयत पढ़ो। 11 महीनन में खत्म है कुरान जो सवाब। हिन महीने में नमाज पढ़ो, ॿियनि महीनन में 70,000 नमाजुन का अफजल। मुखे मिंबर हुसैन जे इज्जत जो कसम आहे, सिर्फ हिकड़ी आयत सा पूरे कुरान जो सवाब, हिक नमाज सा 70,000 नमाजुन जो सवाब। पुछो तो सही गुलाम बाकर को ॿियो भी पैकेज आहे। सर मथे खणो। हिन महीने में अली जे दुश्मन से हिक लानत कयो, आदम का वठी क़यामत ताईं जिंदगी जो सवाब। हाथ बुलंद हैदरी। सलामत आबाद मौला ताला के सलामत रखे। इमाम ज़मानत ये हद की कमीने जगह मोहताज न बनाए। टाइम जी बिल्कुल किल्लत आ। जल्दी जल्दी हवा जे झोंके वांगू गुजरण तो चाहे। हाँ तवा के इज्जत हुसैन जो कसम नहीं तो तवा चीन जे अंदर अली जो अकीदो इश्क मौजूद है। ता पांजो अदल जो तराजू खण जो अली जी विलायत तेसी ताई मुकम्मल ही ना है जैसी ताई बतूल जे दुश्मन से लानत ना है, जैसी ताई अली वलीउल्लाह जे मुनकर ते लानत ना है। सिर्फ खाली अली जी विलायत तस्लीम करे, अली जे दुश्मन से तबर्रो न करे, अली जी विलायत कबूल ही कोने। मैं पांचे तरफ न थो चवा जीवत कलमा जो लिखी सके मुझो हवालो नोट करे। मोहब्बत जतोई में मुझो घर आ जैसी ताई जिंदा गलत साबित करे। चोर जी सजा, गुलाम बाकर जी सजा। किताब जो नालो मल्ला यो हजरल फकी शेख सुदूक जी लिखल किताब कुतुबे अरबा जी 2 नंबर किताब। उन में तुझो पंजो इमाम तो चाहे उन बंदे जे पोया नमाज न पढ़ो जेको अली जे दुश्मन से ऐलान करे लानत न थो करे। हाथ बुलंद हैदरी। सलामत आबाद रहो। इमाम बाबा उन बंदे जे पोया नमाज न पढ़ो अली जे दुश्मन ते लानत न करे। तुझो पाक तैयब ताहिर मजहब आ। इए थोड़े अज ते ट्रक बीठी उते मुसलो विछा तवज्जो है लाइन। तुझो पाक मजहब आ। तुझे मजहब में नमाज जो शर्तूं आहिन। तवज्जो है लाइन। पढ़ंदो अकीदो गालियूं मुनियूं तिखियूं। हाँ तुझे मजहब में नमाज जा अहकाम आहिन। तुझे मजहब तुझो दीन चे तो तुझो इमाम चे तो पीरा मालूम कर त जगह जिते नमाज तो पढ़ी जगह कींजी आ। हाँ शरअ अल इस्लाम अल्लामा हिल्ली जे किताब का वठी हाय हाय तोहफतुल अवाम दे गुलाम बाकर जामिन रद साबित कयो। चोर जी सजा मुंजी सजा। शरीयत जदी जिते वेठो तुंजे मजहब में मायम साईं ने ओ ताक दे नमाज जो टाइम थियो। शरीयत तुंजो मजहब जदो पीरा बानन का मालूम कर सही राजी आयो मैं तवा जे जगह ते नमाज पढ़ा। हाय 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 जाग जो हलाल सादो पीरा मालूम कर बानन खा जिंजी जमीन आ जिंजी ओता का जाहिरी मालिक है उनन का मालूम करो राजी आन अल्लाह जब मुझे नमाज पढ़। अगर नाराज आन तो उनन जे जमीन ते न पढ़। बुड्डी न थो मरे मुकस्सर अली जो दुश्मन जमीन जो बापो अली। हाय हाय सलामत आबाद रहो। हथ खजी आज ना खैरा था। हाँ हाँ जेके बंदा परेशान अल्लाह ताजी परेशानी दूर करे। अली दा फजाइल बुद्धि जिंदा चेहरा मुस्कुराए सदाई मुस्कुराइंदा रहो। अली या अबू तुराब। हाँ हाँ जे बंदे ने गाल है मुखे परेशानी थी नहीं मैं सोचींदुम जरूर तो इन बंदे गाल है छोने न जुमले थे। शरीयत जदी पीरा मालूम कर इजाजत वठ। इजाजत दे पो पढ़। जमीन ते सजदो करनो आ। नमाज जे ला बी शर्त बदन ताहिर हो। वुजू लाजमी आ।
वजू सही ना तो नमाज न थींदी। वजू थींदो आहे पानी सां। शाबाश शाबाश, या तवज्जो है। वजू थींदो आहे पानी सां। अचो अचो अचो, हलाल ज़ादो सर मथे खणो, जिथे आवाज वञे तो पैगाम पहुचा गुलाम बाकर जो। कायनात जी सजी ज़मीन ऐं कायनात जो सजो मुक़द्दस पानी हक महरा हुसैन जे अम्मा जो। हाँ हाँ, बंदो आयो ना आयो जो गाल है न थो। हाँ हाँ, बिहार लनवार अल्लामा मजलिसी ताई गुलाम बाखर जी जिम्मेदारी जाग जो हलाल ज़ादो। कायनात जी सजी ज़मीन हक महरा सैयदा बतूल जो। कायनात जो ताहिर पानी हक महरा सैयदा बतूल जो। इहो भी मौलविन के गुलाम बाखर दसे हक के महर में जो जाके उहा शे लिखराए बिया जेका शोहर जी जाती मिल्कियत हुंदी आ। हाय 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 सरकार। हाँ, आखिर ताईं जेके जागी रहा हो बाबा, तुने शरीयत जो कानून आ, शोहर वट अगर 5000 जाती मिल्कियत आ तो 5000 लिख रहा है। 5 रुपया जाती मिल्कियत आ, 5 रुपया लिख रहा है। बे जी मिल्कियत हक महर न थींदी। कर्ज खणी हक महर न थींदो। ओधर ते हक महर न थींदो। हाणे मञणो त मुल्ले जे पी खे भी पवंदो। ज़मीन जो मालिक अली आ तॾहिं त हक महर लिखरायई। पानी जो मालिक अली आ तॾहिं त हक महर लिखरायई। गुलाम बाकर पढ़े मुकसरन जो अंदर न जले, ये तो थी न थो सके। ज़मीन जो मालिक अली, पानी जो मालिक अली। हाने जे हराम ज़ादे खे अली वलीउल्लाह नमाज में न थो वणे, उन्हें के जो गैरत करे ज़मीन ते सजदो न जे, पानी सा वज़ू न करे। अली हक अली हक अली हक। जियो सलामत आबाद में राज थियो। सैयदा सलामत रखे। हाँ हाँ, मिंबर जे इज्जत जो कसम मालिक कल बाली हुयो, मालिक अज बाली आ। अगर पोब खबर न पए न तू मर्द सही ॾिस त ज़मीन तो का बदलो की थी वठे। मिंबर जे इज्जत जो कसम खई तो चवा, दुनिया में वो बंदो को जिंदाया जब अली जे बुग़्ज़ में जी रहे वा। अली जे बुग़्ज़ वाली केड़ी जिंदगी है? जिंदगी उहाया जगह अली जे मोहब्बत में गुजरे। जिंदगी उहाया जगह अली जे जिक्र में गुजरे। जिंदगी उहा जगह अली जे इश्क में गुजरे। आई हर बंदो त अली अली करे ही न थो सके। वडी मुकद्दर वारी आ हुआ अम्मा जेका अली वलीउल्लाह वारा बच्चा पंहिंजे झोली में पाले। खबर हथ बुलंद हैदरी। जियो सलामत आबाद रहो। वडी मुकद्दर वारी अम्मा जेका बाने बच्चन के लोरी में अली जी विलायत दसे। तवज्जो हलाए न। वडी मुकद्दर वारे अम्मा इहा वजह है त तुंहिंजे मजहब में हर इमाम जोर ॾिनो आहे इन गाल ते त जने ज़ोजा जो इंतखाब कयो तो सोचे समझी कयो। ये गाल जेके कुंवार आयो गौर सां ॿुधो। जिन वेचारा जी थी वई आहे उन्हनि जी मजबूरी आहे। तवज्जो हलाए न। हा साईं जो जिन जो ॿीहर इरादो हुजे तवज्जो हलाए न। तुंहिंजे हर इमाम इन गाल ते ज़ोर ॾिनो आहे। हम सफर जो इंतखाब कयो सोचे समझी। 1000 दफा सोचे के बंदो उठो कदम के हथ रखी जदो मौला का खास वजह इमाम ने तो के खबर काने। मां जी झोली औलाद दी पीरी तरबियत गाह। शाबाश मौला आबाद रखे तव्हां खे जेके हथ खड़ी रहा तुझे इमाम बना तो के खबर कोने। मां जी झोली औलाद दी पीरी तरबियत गाह। सैयदजादा वरी वो बंदो बैठो बयो बंदो उठो जदो मौला बस जाका बी जरूरी गाल बा है। तकिए जी टेक छड़ी बतूल सैयदा जे फर्जंद बंदे जे अखिन में अखियों जी तुझो इमाम जदो तो के खबर कोने। मां जो खीर औलाद जे रगन में असर कंदो आ। हाय हाय इमाम ज़माना आबाद रखे तव्हां खे। सैयद वसंदा रहो। तुझे इमाम फरमा मां जो खीर औलाद जे रगन में असर
असर कंदो जाग जो मां जो खीर औलाद जे रगुन में असर कंदो इहाई त वजाया शरीफ माउन जो खीर जी तासीर अली जी विलायत मिलंदी आ शरीफ मां जे झोलन जे पालजण में अली जी विलायत मिलंदी आ खबर ना केर गालहिंदो केर चुप रहंदो उन औलाद ते केहड़ी मयार त अली उन वलीउल्लाह पढ़न या न पढ़न जी जी मां यावारा हुजे जियो हाथ बुलंद बोलो बोलो सखी सरदार जियो सलामत आबाद मेराज लगो पिया मजलिस ना जश्न लगो पियो मिंबर जे इज्जत जो कसम बस में हवा जे झोंके लागो फजाइल जो आखिरी जुमलो तव्हां जे झोलन जे नजर करे रहो आया उहो अली जे जा फजाइल अली जा पुत्र पढ़न तदे हरामन के तकलीफ शाबाश 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 अली जा फजाइल अली जा नौकर पढ़न तदे में तकलीफ अली जा पुत्र पढ़न तदे में तकलीफ अली जे विलायत ते अली जे फजाइल ते जो शक करे न समझी वन जो पक्को हराम जादो आ मिंबर जो कसम कर दो दरबारे शाम में तुझे मौला हसन के घुरायो भयो जाग जो बड़ी ध्यान मौला जामन जहूर के तुझे मौला के दरबारे शाम में घुरायो भयो सोच हुई नजस हाकिम शाम जी वेठल वजीरन जी तो इमाम अचे असां अली के खिलाफ बकवास कंदासीं इमाम जे सामो अली ते सब शिदम कंदासीं जाग जो सर मथे खणजो तुझो मौला हलियो दरबार जे दरवाजे ते न तुझे इमाम कदम न रखिया हिन पाने वजीरन मुशीरन के समझाए सजो दरबारन के फौजन के ते इमाम जे इस्तकबाल ला केर न उठे इमाम अचे त दरबार जे दरवाजे तो पर्दन के केर न हटाए ताजीम में पाण ही दरबार जा पर्दा हटाइंदो वजनी वजनी पर्दा सजी दरबार दिसी खिलंदी माजल्ला इमाम जी तौहीन थींदी हिन कमीने के खबर ही ना है जिंजे इज्जत ला कुरान अचे हाय 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 हथा है तो खड़ो इमाम जे जिक्र में जे 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 अजमत ला कुरान नाज़िल थे उन दी तौहीन केर तो करे सके नजस मंसूबो बनाए दरबारी हिन जा कुर्सिन ते बेही रहा बिला तशबीह तफसीर सूर कौसर तुजो इमाम हसन अल मुज्तबा पांजो पीरो कदम दरबार शाम में रखियो या अल्लाह को हवा जो झूठो मोकलियो जे इमाम जो तवाफ कयो इमाम जो तवाफ करे दरबार जे पर्दन के मथे खई तुझो मौला दरबार जे अंदर आयो सैयदादा दरबार जा पर्दा हिते बीठा है हवा जो शोर हिते बीठो वा दरबार हक्का बक्का रह जी वई तुझो मौला हसन हाकिम शाम ने निहारे जदो हाकिम शाम हे सिपाही तुझी रैयता हवा मा हसन जी रैयता हाय 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 अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर घर जी जिंदाबाद ए टक्के जा किराए जा तुंजी रैयत हवा मुंजी रैयत लाह पर्दन के हेठ हक बकारे जियो बेन के झलियो ऐं ताजीम केर न उठे सब का पीरा पाण उठियो जाग जो सब का पीरा सैयद का पाण उठियो हाने पाण जो उठियो त बाकी भी उठिया तुझो मौला जने दरबार में हलियो वयो जने नी हारे जदो छो उठो माता के मना जो कयो हो चंदा तू छो थे जदो तहां न दिठो हसन दे पोयो एक वडो नांग पियो अचे जेको पांजो फण फैलाए जे पियो उठ ताजीम कर न त न छडींदो मैं ओ बाबा अल्लाह के खबर है त हे नांग का सवा की घाटू जगाई ना है जियो सलामत आबाद रहो तिने दिठाई अज़दाबी अचे तुने मौला आयो बिला तशबीह हाय हाय सजो किस्सो ना है पर तुने मौला आयो पीरी कुर्सी ते जेको बैठो हाय हाय उन अमीर जे शान में गुस्ताखी जाग जो इन नुक्ते जे लाए ए जुमलो पढ़ियो तो
अली जे शान में गुस्ताखी की तुझे मौला हसन के चेहरे ते जलाल आयो दुश्मन के घर में अली दी विलायत पण अली जे पुटन जी सुन्नत आ हाय 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 समझदार जगह बैठा हो दुश्मन दे घर में दुश्मन के मजमे में दुश्मन के सामो भी ही अली जी विलायत पण अली जे पुटन जी सुन्नत आखिरी जुमलो फजाइल जो या अली मदद दुआ दे सफर कया मिंबर जे इज्जत जो कसम बंदो ने बंदे जो अकीदो गल है बस तू ने मौला तख्त जे तरफ वधो चाहे को कुर्सी ते बैठल कमीने तौहीन आमेज लहजे में अमीर अल मोमिनीन जे शान में गुस्ताखी कई बस अली जे शान में गुस्ताखी करण हो जे या तुझे मौला पंजो रुखे अनवर ये फेराए जी अली जुल्फकार फेराइंदा हुआ तू जो मौला उन जे नजरन में नजरो विझी जदो तू पे अली जे खिलाफ बकवास तो करी जने घर वनी तो मां का पूछ जा जने जाए है तो छजना विड़ी प्या हो जे पियो मुंजो हो जे पियो मुंजो अल्लाहु अकबर दुनिया अली जी विलायत मने हां कूफे में अली जो नहीं यतीम न थियन हां गैरतमंदो दुआ घुरंदा कयो काई धी परदेस में यतीम न थे मौला तुझे हाय खूफे पहुंचाए अज़ादारो जो 17 रमजान जो डी गुजरण वारो आ सादात केरे सादात अजो के दी आखिरी खुतबो कूफे जे मिंबर ते अली दिनो मगर तुझे मौला जो खुतबो अजीब हुयो अज़ादारो खुतबो दींदे दींदे तुझे मौला एतरो रोए हां दाढ़ी गोड़न सा पुसी वने हां केडी केडी मेल खुतबो रोके तुझे मौला अज़ादारो बई हथ पाजा ही चेहरे ते रखे हां वरी आसमान ने नजर करे हां आसमान ने नजर करे पान साली गाल है जदो हां यकीनन ज्यादा वक्त गुजरियो बाकी थोड़ो बचो आ कुछ रोई रहा है कुछ खामोश दिसी रहा है अज़ादारो मुके गाजी जे अल्लम जो कसम आ ये लफ्ज या हालत अली जी दिसी अली जा जे आशिक साहब बैठा न उन्होंने पांजा खिरे पान फाड़िया अली जे कदमन ते हथ रखी चंदा मौला आज तुझो खुतबो अजीब आ या हुसैन रोवन ना चाहिए हाय कर से जा अज़ादारो हुज़ैफा जेड़ो हुज़ैफा यमानी जेड़ो कदमन ते हथ रखी जदो या अली अज तवा जो खुतबो अजीब आ मौला ये तो लगे तवा सा जुदा थण वाला जुमलो चवा अज़ादारो भरी पई मस्जिद कूफा अली जे खुतबे में या अमीर अल मोमिनीन एक लफ्ज एड़ो खुतबे में फरमायो जो अली जे पुटन जा अमाम लही गले मचिया पुछो मुखा गुलाम बाकर केड़ो जुमलो अली पांजो आस्तीनु मथे करे कूफे वारन ने नजर कर जो कूफे वारो 4.5 साल थिया अली तव्हां जे शहर में खिलाफत जे मसनद ते वेठवा कुछ न घुरियो थो माल आज कुछ घुरा त दींदो दिसनो मुडे कूफे वारन ही हथ मथे कया चवन था या अमीर अल मोमिनीन हुक्म कयो अज़ादारो अली रोई जदो हिकड़ो हुक्म थो जा अगर को पर्देदार औरत के दिल बन जी अचे बाजार में उन जो तमाचो न दिसजो या हुसैन सरजो मातम लफ्ज यो मा छडे दी दो मिंबर लंबो मसाब ना पणो अज़ादारो अली चे थो कूफे मारो अगर का मस्तूर हथन में हथ करियो पाए अचे उन मस्तूर जो तमाचो न दिसजो अगर को कैदी अचे तो उनके पत्थर न हणजो अज़ादारो अली जा पुट रोई रहे हैं अली जा सहाबी रोई रहे हैं चंदा बाबा आज तव्हां जी गुफ्तगू समझ में न थी अचे अज़ादारो अली खुतबो तमाम कयो अली सहाबा के अलविदा चई अजो
ॾींहं जो खुतबो अरिड़हं रमज़ान जी रात थियण वारी हुई। अली पंहिंजे घर आयो, थोड़ी देर गुज़री, अली जे दरवाजे ते दखल बाब थियो। अली चयो भेण फिजा ॾिस दरवाजे ते केर आ? फिजा दरवाजो खोलियो, छा ॾिसे कूफे जूं हज़ारे औरतूं आहिनि, मथे ते बुरको पातल आ, हथ में हिक चिट्ठी आ, चवनि थियूं असां अली ॾे दरखास्त खणी आया आहियूं। फिजा जे थी कहिड़ी दरखास्त? चवनि थियूं असांखे ख़बर पई आ मदीने खां अली जो धीउ या हुसैन या हुसैन या हुसैन ॾियो पुरसो अली जे धीउनि खे। अज़ादारो हज़ारे कूफे जूं औरतूं हथनि में दरखास्तूं। मरहबा मौला तुझे हाय कबूल करे। फिजा वापस मोटी, या अली कूफे जो हज़ारे औरतूं भेण फिजा छो आयूं आहिनि? मौला दरखास्त खणी आयूं आहिनि तुंहिंजे धीउनि जी ज़ियारत कंदियूं। ॾिसंदो मूं ॾे ग़ैरतमंद क़ौम, जॾहिं चवनि न तुंहिंजे धीउ जी ज़ियारत, जेॾो अमीर हो अली खां कुर्सी छुटी वई। अली कमर ते हथ रखी चयो फिजा इन्हनि खे चयो अॼु मोटी वञो, मुंहिंजी ज़ैनब थकिजी पई आहे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। अज़ादारो अली चयो हिननि खे चयो अॼु मुंहिंजी ज़ैनब थकिजी पई आहे, सुभाणे ॾींहं जो अचिजो, मां अली तव्हांखे ज़ियारत कराईंदुमि। इन जुमिले ते ॾूठी तमामु। अज़ादारो ॿियो ॾींहुं थियो, हज़ारे औरतूं दरवाज़े ते। फिजा ख़बर ॾिनी या अली कूफे जूं औरतूं आयूं आहिनि। बिला तशबीह अली दरवाज़े खां ॿाहिरि आयो, कूफे जे औरतुनि जे मजमे ते नज़र पई। अली हथ जे इशारे सां अधु औरतुनि खे जुदा कयो, अधु औरतुनि खे अली जुदा करे चए थो भेण फिजा हिन पासे वारे औरतुनि खे चयो तव्हां मोटी वञो, तव्हां मुंहिंजे ज़ैनब जी ज़ियारत नथियूं करे सघो। अज़ादारो ये जुमला औरतुनि ॿुधा, सरल तां चादरूं लाहे मातम करे चवनि थियूं या अली असां कहिड़ो गुनाह कयो जो असां ज़ियारत नथा कयूं? अली रोई चए थो मां छा कयां, मुंहिंजी मजबूरी आ, तव्हांजे पेट में पुट जी औलाद आ, मुंहिंजी ज़ैनब पर्देदार आ। अज़ादारो जेको इहो बर्दाश्त नथो करे, अल्लाह जाने यजीद जे दरबार में कमीनो शराब पी आंगुर जे इशारे सां चए पियो जी खे हलण नथो अचे। इहा अली जी हरदम हुसैन तेरा गम हुसैन।